لقد كان لسبإ في مسكنهم آية جنتان عن يمين وشمال كلوا من رزق ربكم واشكروا له بلدة طيبة ورب غفور فأعرضوا فأرسلنا عليهم سيل العرم وبدلناهم بجنتيهم جنتين ذواتي أكل خمط وأثل وشيء من سدر قليل ذلك جزيناهم بما كفروا وهل نجازي إلا الكفور. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. क़ुरान मुक़द्दस जी सूरत सबा जी आयत नंबर 15 खां तिलावत आहे। अल्लाह साईं हिन आयत जे अंदरि इन सूरत जो जहिड़ी तरह नालो आहे उन नाले जे मुताबिक़ उन क़ौम सबा जो मुख़्तसर वाक़ियो ज़िक्र करणु फरमायो। उन क़ौम जे वाक़ई मां अल्लाह साईं हिकिड़ो सबक़ु ॾियणु फरमायो। सबा हिकिड़ी क़ौम हुई जेका यमन जे इलाइक़े जे अंदरि रहंदी हुई। यमन जे पासे में हिकिड़ो शहर हुयो, उते क़ौम सबा जी रहंदी हुई ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां इरशाद आली शान आहे, पुछो वियो त साईं सबा केरु हुयो, मर्द हुयो या औरत हुई? पाण साईं जन फरमायो त सबा मर्द जो नालो हुयो ऐं उन शख़्स जा 10 बचड़ा हुया। 6 ॿार जेके आहिनि हिकिड़े इलाइक़े जे अंदरि वञी करे आबाद थिया, 4 ॿार जेके आहिनि ॿिए हंधि वञी करे आबाद थिया। ऐं सबा जे इलाइक़े में कुदरती तौर ते अल्लाह साईं 2 पहाड़नि जो जबलनि जो हिकिड़ो कुदरती तौर ते ॼण त नालो ठाहिणु फरमायो हो, जंहिं वादीअ मां पाणी हलंदो हुयो ऐं उन वादीअ जे आसपास सॼे पासे बि उन्हनि पाणीअ जे नेकाल कढी करे उन्हनि मां बाग़ आबाद कया हुया, त खॿे पासे बि उन्हनि बाग़ आबाद कया हुया। ऐं उन्हनि जे बाग़नि में रब साईं कुदरती तौर ते एतिरी बरकत विझणु फरमाई हुई जो फरमायूं त जेकॾहिं हिकिड़ी औरत उन बाग़ जे हिकिड़े पासे खां मथे ते टोकरी रखी करे जेकॾहिं उहा निकिरंदी हुई त उन्हनि बाग़नि जे अंदरि वणनि में एतिरो समर ऐं फल हूंदो हुयो जो उन्हनि खे लोॾण त पंहिंजी जाइ ते जेके पंहिंजे हवा जे दोष ते जेके समर किरंदा हुआ त उन्हनि सां उनजो उहो मथे ते रखियलु टोकरो भरिजी वेंदो हुयो। एतिरी उन्हनि जे बाग़नि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला बरकत अता फरमाई हुई। जेका शइ पोखिनि उहा ईअं सम्झो त हिकु खां डबल ते अल्लाह साईं उन्हनि खे पैदा करे ॾींदो हुयो समरनि जी सूरत में। जेका शइ पोखिनि अल्लाह साईं पोइ उन्हनि जे तरफ़ नबी मोकिलियो ऐं नबी अची करे उन्हनि खे तबलीग कई, अल्लाह जी वहदानियत जी तबलीग, रब जी इबादत जी तबलीग ऐं ख़ासि करे हाणे इहा वहदानियत खे मञणो ऐं उन खां पोइ इबादत करणो, ऐं इहे सभु जेके आहिनि अल्लाह तबारक व तआला जे शुक्र जा जेके आहिनि हिकिड़े क़िस्म जा हिसा आहिनि। जेकॾहिं इंसानु शुक्र अदा करे थो त शुक्र जे अंदरि इहे हिकिड़ा हिसा रखियल आहिनि। वाह, हीउ शुक्र जो हिसो फ़र्ज़ जे तौर ते आहे, जीअं नमाज़ आहे, इहो बि अल्लाह पाक जो शुक्र आहे, पर इहो फ़र्ज़ु आहे। अहिड़े नमूने सां साईं मुंहिंजे खे चवां त ज़कात आहे, इहो बि वाजिबु आहे, इहो बि शुक्र जो तौरु तरीक़ो आहे। ऐं ज़िक्र अज़कार आहे, इहो बि शुक्र जो तौरु तरीक़ो आहे। कंहिं मिसकीन सां ग़मख़ारी करणो, मदद करणो, कंहिंखे सलाम करणो, इहो बि अल्लाह पाक जो शुक्र आहे जो ॿिए जे मथां दुआ जे तौर ते सलामती जा लफ़्ज़ ॻाल्हाइण त तव्हांजे मथां सलामती हुजे। इहो बि ॼण त हिकिड़ो अल्लाह पाक जे तरफ़ खां माण्हू दुआ थो ॾिए पंहिंजे लाइ त इबाना सलाम अल्लाह जो लफ़्ज़ आहे। तंहिंजे करे इहो अस्सलामु अलैकुम जेकॾहिं कंहिंखे यकीन आहे त हीउ माण्हू मुस्लमान न आहे त उन ते अस्सलामु अलैकुम चवणु मनो आहे, छो त इहा वॾी बाबरकत दुआ आहे। हा, मुस्लमान हुजणु न हुजण जो जेकॾहिं शक आहे त पोइ खणी माण्हू हिकिड़ो यकीन जे तौर ते ग़ालिब गुमान करे उनखे खणी अस्सलामु अलैकुम कंदो, पर जेकॾहिं को यकीन आहे त हीउ मुस्लमान न आहे त उनखे इन दुआ ॾियण जी इजाज़त न आहे। बसि उन वक़्त में इहो सबक़ु सेखारियो वियो त माण्हू चवे अस्सलामु अलैना, असांजे मथां सलामती हुजे, या अस्सलामु अला मन इत्तबअल हुदा ख़ैर। त अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला जे रसूल उन्हनि खे चयो त तव्हांखे अल्लाह पाक हेॾियूं अज़ीम नेमतूं अता फरमायूं, इन नेमतुनि जो शुक्र अदा कयो। तव्हां शुक्र अदा कंदव त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे नेमतुनि सां भरणु फरमाईंदो, नवाज़णु फरमाईंदो। ऐं अल्लाह पाक जंहिंखे जहिड़ी ज़िंदगी जे अंदरि रखियो आहे, सिहतमंद आहे, रिज़्क़ खाए थो, सुबुह शाम घर जे अंदरि बचड़ा ख़ुशि आहिनि, छत जे हेठां वेठो आहे, इन खां वधीक काइनात जे अंदरि बादशाही न आहे। अल्लाह पाक जे तरफ़ खां ईमान जी दौलत अता थी वई, इहा रब जे तरफ़ खां वॾी दौलत आहे।
वरना अवां ॾिसो त केतिरा ई माण्हू दुनिया जे अंदरि केतिरा ई माण्हू पंहिंजे दौलत जे चकर में लॻा पिया आहिनि, हिन ईमान वारी दौलत खां, निमाज़ वारी दौलत खां महरूम आहिनि। त पोइ अलाह पाक उन्हनि सां वरी पोइ हाल बि अहिड़ो थो करे जो तव्हां उन्हनि जो हाल ॾिसो त तव्हां जेको आहे कननि खे वेही करे हथ हणो। हाणे हिकिड़ो माण्हू ॿुधाए पियो चई साईं असां जेको आहे कराची में वापारु पिया कयूं प्लाटनि जो, असां सां हिकिड़े माण्हू डटा ॾिना त बाबा पहिरियां ब्रोकरी पिया कयूं, प्लाट वठी करे खपायूं पिया, हुन में ख़र्ची मिले पई, वरी कंहिं ॿिए हिकिड़े अञा जेको आहे उन असांखे डटो ॾिनो त पंहिंजो प्लाट वठी खपायो, माल घणो मिलंदो, हिकिड़ो प्लाट खपायोसीं फ़ाइदो थियो, नेठि हलंदे वरी गॾिजी करे 25 प्लाट वरितासीं ऐं उन्हनि मां असां जेको आहे उन्हनि सां हिकिड़ो डन कयोसीं त बाबा 25 लख तव्हांखे ॾींदासीं। तेसीं ताईं ज़ाहिर आहे हुनजो किस्तो रहियलो असांखे कागज़ ॾे कोन पियो, चए पोइ कागज़ आहिनि, पहिरियां कुझु कागज़ ॾेखारी पोइ हाणे फ्रॉड वारा कहिड़ा बि 11 लख रुपया असां हुनखे जॾहिं ॾेई वियासीं, बाद में असां हुन ते ज़ोर भरियोसीं, चई त बसि ठीकु आहे सुभाणे फलाणो बिल्डर आहे त उन वटि अचिजो, बसि कागज़ तव्हांखे वठी था ॾियूं। चई वञी जो उते वियासीं त ऑफिस ई कोन हुई, जंहिं जॻह ते वियासीं ऑफिस ई कोन्हे, माना 11 लख छुटा। हुन बि हाणे हुन सां राब्तो कयो न, माण्हू लभे ई कोन, हुन घर ई न ॾेखारियो। अहिड़े इलाइक़े में कराचीअ में अहिड़ा फ्रॉड थियनि था, घर ई न ॾेखारियो हुन। त हाणे 11 लख त असांखे पुॼी विया। हाणे असांजा जेके ॿिया माण्हू असांजी तरफ़ मुतवजो थिया, उन्हनि चई असांखे ॻिची खां वरितो घणा अहिड़ा शरीफ़ माण्हू, निमाज़ी माण्हू, तव्हां असांजा फ्रॉड करियो। हाणे असां सां अॻिले फ्रॉड कयो मजबूरन, असां बि हाणे छा कयूं भला, की असां बि नंबर बंदि करे छॾियासीं, घर जेके आहिनि मटाए वियासीं मजबूरन। हाणे फ्रॉड ते ॾिसो फ्रॉड, हाणे उहो माण्हू ॼण त मेंटल थियण ते आहे, चए पोइ त तक़रीबन तकलीफ़ जे करे हिकिड़ो गुर्दो कढाए चुको आहियां, हाणे हिकिड़े गुर्दे ते मुंहिंजी ज़िंदगी हले थी। इहा इंसान जी ज़िंदगी आहे, चंद ॾींहंनि जो इंसान महिमान आहे। त वॾनि चवंदा आहिनि त जेॾा उठ तेॾा लोॾा, उन्हनि जे मुक़ाबले में जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला हीअ ज़िंदगी ईमान वारी ज़िंदगी ॾिनई, नमाज़ वारी ज़िंदगी ॾिनई ऐं साईं मुंहिंजे खे चवां सिहत ॾिनई, इहा अल्लाह पाक जी नेमत आहे। इन ते असां अल्लाह पाक जा किरोड़े शुक्र अदा कयूं। सो उन नबी उन्हनि खे सेखारियो, अबा शुक्र अदा कयो, शुक्र अदा कयो। कुझु वक़्तु उन्हनि ताबेदारी कई, उन खां बाद में वरी ओड़ा साॻिया लाटियूं साॻा चुग वरी नाफ़रमानी जे तरफ़ वरिया। त नाफ़रमानी जे तरफ़ जॾहिं वरिया, अल्लाह पाक जेको आहे उन्हनि खे पोइ उन पाणीअ खां जेका वादी वहे पई सबा जे क़ौम में, उन खां रब सां उन्हनि खे महरूम करे छॾियो। हली हली करे उहा वादी ख़तमु थी। वरी कुदरती तौर ते क़ुर फरमाए त फ़अरसलना अलैहिम सैलल इरम, असां उन्हनि जे मथां वरी सैलाब आंदोसीं। असां वटि बि ॾिसो था सैलाब जी मौसम, सैलाब हलियो, केतिरा माण्हू बेघर थी विया, केतिरा माण्हू ख़तमु थी विया, केतिरनि माण्हुनि जा उजा ख़तमु थी विया। पर अफ़सोस इहो आहे जो असां पोइ बि सबक़ु वठण जे लाइ तयारु न आहियूं। माण्हू बिना छत जे वेठा आहिनि, तॾहिं बि ॿ रुपया जेकॾहिं किथे लालच मिले थी असांखे त उते भॼी वञी करे वठंदासीं, पर जेकॾहिं अलाह जो नालो मुफ़्त में वठण जी तौफ़ीक़ मिले थी त अलाह जो नालो वठण जे लाइ मुस्लमान तयारु न आहे। पोइ हिन आज़माइश जे अंदरि ॼण त असां नाकाम वियासीं। सो क़ुर उन वाक़े खे ज़िक्र फरमाए, फरमाईंदा लक़द कान लिसबइन, ऐं इहो ई वाक़ियो इन वाक़े जे करे इन सूरत जो नालो सूरह सबा पियो। 22 पारे जी सूरत आहे, 34 नंबर सूरत जो आहे ऐं इहा मक्की सूरतुनि मां आहे। फरमाईंदा लक़द कान लिसबइन फी मस्कनिहिम आया, फरमाई त इन सबा जी क़ौम जे अंदरि उन्हनि जी राह जे अंदरि निशानी आहे। जन्नतान अन यमीन व शिमाल, अल्लाह पाक उन्हनि खे 2 बाग अता फरमाया, हिकिड़ो सॼे तरफ़ खां बाग, ॿियो खॿे तरफ़ खां बाग। कुलू मिन रिज़्क़ि रब्बिकुम वश्कुरू लहू, फरमाई त अल्लाह फरमाया त उन्हनि खे तव्हां रिज़्क़ खाओ पंहिंजे अल्लाह जो ऐं शुकुर कयो न अल्लाह जी ज़ात जो, उन रब जी ज़ात जो शुक्र अदा कयो। यकीन ॼाणो जॾहिं हुन माण्हू जो मां वाक़ियो ॿुधां पियो न, जंहिं चयो त साईं हिकिड़ो गुर्दो कढाए चुको आहे, ॿिए गुर्दे ते हलां थो, हालत इहा लॻी पई आहे जो खाइण जे लाइ घर जे अंदरि कुझु बि कोन्हे। यकीन ॼाणो उन जी हालत ॾिसी करे माना पंहिंजा असांखे गुनाह नज़र पिया अचनि, मुंहिंजा अल्लाह साईं तो असांखे त एॾो नवाज़ियो, उनजे बावजूद बि असां ना शुक्र आहियूं, असां ना शुक्र आहियूं उनजे बावजूद बि। ए अल्लाह असांजे गुनाहनि खे तूं माफ़ फरमाइजांइ। फरमाईंदा कुलू मिन रिज़्क़ि रब्बिकुम वश्कुरू लहू, तव्हां खाओ पंहिंजे अल्लाह जे ॾिनल रिज़्क़ मां, वश्कुरू लहू, ऐं फरमाईंदा शुक्र कयो उन अल्लाह जी ज़ात जो। ऐं शुक्र मां मुराद सिर्फ़ु इहो न आहे त ज़बानी तौर ते माण्हू शुक्र अदा करे, सिर्फ़ु ज़बान सां चवे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, इहो बि शुक्र आहे, पर अल्लाह जी जेका शरीयत आहे, शरीयत जी ताबेदारी करे थो, सभ खां वॾो शुक्र इहो आहे। हलाल जे तरफ़ हले थो, जाइज़ जे तरफ़ हले थो, हराम खां बचे थो, नाजाइज़ शइ खां बचे थो, हक़ पंहिंजा अदा थो करे, इहो वॾे में वॾो शुक्र आहे। इहो माण्हू जेकॾहिं ज़बान सां शुक्र अदा न बि करे, तॾहिं बि अमली तौर ते इन जो इहो अमल अल्लाह जे शुक्र में ॻणियो वेंदो। अब नमाज़ पढ़े थो न, फ़र्ज़ अदा करे थो, सुनत अदा करे थो, नफ़िल अदा करे थो, पंहिंजे वक़्त ते साईं पंहिंजे बचड़नि खे रोज़ी कमाए वीचारो हलाल खाराए थो, इहो बि अल्लाह पाक जे शुक्र जे अंदरि शामिल आहे। ज़बान सां शुक्र अदा कंदो, अञा वधीक नेमत, अञा वधीक नेमत, अञा ज़बान पाक थी पवंदी, अल्लाह जो नालो वठंदो, ज़बान अञा वधीक पाक थी पवंदी, अञा उनजे लाइ जन्नत जे अंदरि वण फुटंदा वेंदा। फरमाई पर जेकॾहिं अमली तौर ते शुक्र, असुल आहे अमली शुक्र, अमली तौर ते जेकॾहिं माण्हू शुक्र अदा नथो करे, ज़बानी तौर वारो शुक्र जेको अमली शुक्र जो जेको वज़न आहे उहो कॾहिं बि न खणंदो। नमाज़ पढ़े कोन, ज़बान सां चवे अल्हम्दुलिल्लाह, त नमाज़ जो हिसाब हुनखे ॾियणो पवंदो, अगरचे हिन ज़बान वारे शुक्र जो सवाबु आहे।
फरमाई त बलदतुन तय्यबतुन असां उनखे हिकिड़ो ख़ूबसूरत शहर अता फरमायोसीं फरमाई त व रब्बुन गफूर ऐं फरमाई त रब जेको आहे बख़्शींदड़ महिरबान आहे फअरदू फअरसलना अलैहिम सैलल आरिम असां पोइ उन्हनि जे मथां जॾहिं उन्हनि एराज़ कयो पुठी ॾेई करे बीठा उहे पुठी ॾेई बीठा अलाह जी नेमतुनि खे शुक्र अदा न कयूं उन्हनि जो हक़ अदा न कयूं जीअं सूरह इन जे अंदरि नून वल कलम जे अंदरि अचे थो इन बाग़नि जो ज़िक्र उन्हनि खे अलाह पाक बाग़ ॾिनो पंहिंजे अबे जी मीरास ॾिनी हिकिड़नि भाइरनि चयो त असां इन्हनि मां जेको अबो जेको इन्हनि मां ख़ैरु कढंदो हुयो उहो ख़ैरु कढी ॿाहिरि रखंदासीं पोइ ॾींदासीं हिननि छा कयो चयूं त न न राति जे वक़्त में हलूं था अबो असांजो चरियो हुयो जेको मिसकिननि खे खाराईंदो हुनखे ख़बर ई कोन्हे असां पाण था बुख मरूं वरी था मिसकिननि खे ॾियूं मिसकिननि सुभाणे ॾींहं जो थींदो मिसकिन अची करे रस्ते ते वेहंदा मिसकिननि खे ॾियण जे मुक़ाबले में छा था कयूं राति जो हली करे बाग़ मां उहो समर ऐं फल जेको आहे लुणूं था हली ताकी मिसकिननि जे अचण खां अॻु में असां पंहिंजो सॼो माल खणी करे पंहिंजो महफ़ूज़ करे वठूं उन्हनि इहा सिट सोची अल्लाह तबारक व तआला मथां अज़ाब नाज़िल करे उन्हनि बाग़नि खे तबाह करे छॾियो कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे न अल्लाह पाक जेको आहे उन्हनि मिसकिननि जे करे उन्हनि जे रिज़्क़ खे रब सां हलाए पियो पर इंसान जेको आहे नाशुक्रो आहे थोरी थोरी लालच जे करे थोरी थोरी इन जे करे माल जे करे लालच जे करे लूंझ जे करे ग़रीब जो हक़ दॿाए वेंदो आहे पोइ ॿिए तरफ़ खां वरी अहिड़ो अल्लाह पाक जो अज़ाब ईंदो आहे जो उनजो हक़ ई ख़तमु थी वेंदो फरमाईंदा उन्हनि बि ईअं कयो शुक्र अदा न पिया कनि हक़ अदा न पिया कनि फअरदू एराज़ कयूं अल्लाह जे नबीअ जो चवण न वरितऊं फअरसलना अलैहिम सैलल आरिम फरमाईंदा असां उन्हनि जे मथां सैलाब जो अज़ाब नाज़िल कयोसीं वबदलनाहुम बिजन्नतैहिम जन्नतैन फरमाईंदा असां उन्हनि जे आबाद बाग़नि खे उजाड़ियल बाग़नि जे अंदरि तब्दील कयोसीं बाग़ तबाह थी विया ख़तम थी विया जिते अहिड़ा समर ॾियनि पिया जो माण्हू जे करे टोकरो मथे ते खणी हले त समर पंहिंजो पाण किरनि पिया उन जाइ ते ज़मीन जी हालत सैलाब खां पोइ अहिड़ी थी वई जो पोखे पोखे थकिजी पवनि त मस वञी करे हिकिड़ो उन्हनि खे समर मिलंदो हुयो बस वञी करे हिकिड़ो समर उन्हनि खे मिलंदो हुयो नाशुक्री जो अज़ाब उन्हनि जे मथां हली हली करे ईअं थियो जो उन्हनि जा जेके समर वारा जेके बाग़ ठहनि पिया उहे बि गैराबाद थी विया फुटणी छॾे विया ज़मीन ताक़त ई छॾे वई इन ज़मीन खां ताक़त खसण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी फरमाईंदा दवातई उकुलिन खमतिन व असलिन व शैइन मिन सिदरिन क़लील बस पोइ उन मां कुझु जेके झाड़ झंकार चइबा जेके ड्रब चइजनि सला चइजनि अहिड़ियूं शयूं फुटंदियूं हुयूं जीअं जिते माण्हू जा जेके अंब फुटनि उन जाइ ते अची करे हुरबो फुटे या नंढियूं शयूं फुटनि त उन्हनि सां बि पहिरियां ईअं थियो पहिरियां उन्हनि खे भरे करे अलाह नेमतूं ॾींदो हो बाद में अलाह से सैलाब खां बाद में ज़मीन मां ताक़त ख़तमु करे छॾी महिनत करे करे थकिजी पियनि उन्हनि खे जेको आहे करे झाड़ झंकार कॾहिं उन्हनि मां सलाह निकिरनि करे न निकिरनि इन परेशानी जी हालत में हली हली करे त जाते बाग़ उहे जेके पंहिंजा आबाद कंदा उते वञी करे कुझु न कुझु ॿेरनि जा वञी करे वण कई आबाद थिया बाक़ी सॼा जो सॼा हुनजा बाग़ ख़तमु थी विया फरमाईंदा शैइन मिन सिदरिन क़लील कुझु जेके आहिनि ॿेरनि जा बाग़ वञी करे रहिया उन्हनि वटि ज़ालिका जज़ैनाहुम बिमा कफ़रू इहो इन जे करे उन्हनि नाशुक्री कई उन्हनि नाशुक्री जे करे दुनिया जे अंदरि अलाह नेमतूं पंहिंजूं खसे वरितियूं इहे दुनिया जे अंदरि माल जो मिलण बि अलाह पाक जे तरफ़ खां आज़माइश आहे जेकॾहिं माल नाहे अल्लाह पाक सिहत ॾिनी आहे पंहिंजी ज़िंदगी सिधी हले थी इहो बि अल्लाह पाक जो शुक्र आहे ऐं जेकॾहिं माल आहे ऐं माल में मिसकिननि जो ग़रीबनि जो हक़दारनि जो हक़ अदा थो करे तॾहिं बि अल्लाह पाक जो शुक्र आहे ग़रीबनि जो हक़ अदा करे थो उन खां पोइ इहा मालदारी हुजण बि नेमत आहे पर जेकॾहिं ग़रीबनि जो हक़ बार सम्झी करे अदा नथो करे या अदा करे थो बार सम्झी करे पोइ इन खां अल्लाह पाक जी पनाह घुरे फरमाईंदा वहल नुजाज़ी इल्लल कफूर ऐं असां इहो बदिलो उन्हनि खे ॾींदा आहियूं जेके नाशुकर हूंदा आहिनि नाशुकरनि खे अल्लाह तबारक व तआला इन अज़ाब जो बदिलो ॾियण थो फरमाए दुनिया जे अंदरि अचे न त भला आख़िरत जे अंदरि त अल्लाह पाक जो हिसाब आहे अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।